नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त सिंध ह्यूमन राइट्स जे अॻवाणनि जी घोटकी आमद अक़लियत बिरादरी जे माण्हुनि सां मुलाक़ातूं मसला बि मालूम कया विया। सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जे चेयरपर्सन जस्टिस रिटायर मजीदा रज़वी घोटकी पहुची वे मज़हबी अक़लियत बिरादरी जे माण्हुनि सां मुलाक़ात की। इन मौके ते जस्टिस रिटायर माजिदा रज़वी सां गॾु HRC जो सुपरिंटेंडेंट इंक्वायरी अदनान ख़ासकेली आबदा लोधी ऐं ॿिया पिण मौजूदु हुआ। इन खां अलावा सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जे चेयरपर्सन जस्टिस रिटायर्ड मजीदा रज़वी इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ सुखदेव आसनदास पारां कोठायल तकरीब में शिरकत कई है, जिते हिन अक़लियत बिरादरी जे माण्हुनि सां मुलाक़ात कई है, इंसानी हक़नि बाबति पिण आगाह कयो। हिन तकरीब में शिरकत कंदड़नि खे कमीशन जी ज़िम्मेवारियुनि बाबति आगाही ॾिनी। अक़लियत ग्रुपनि सां तावन लाइ सिंध हुकूमत जे अज़म खे वरजायो, जॾहिं त अक़लियत बिरादरी जे माण्हुनि पारां ज़िले घोटकी में हुननि सां पेश ईंदड़ मसइलनि ऐं न्याणियुनि जी जबरी मज़हब तब्दील ऐं ॿियनि मसइलनि बाबति पिण ॿुधायो। इन मौके ते इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ सुखदेव अक़लियत बिरादरी सां तालुक़ रखंदड़ नाबालिग जी पैदाइश जी रजिस्ट्रेशन में रुकावटुनि बाबति कमीशन खे आगाही ॾिनी ऐं चेयरपर्सन खां मुतालबो कयो त इहो मामिलो खे ॾिसे। जस्टिस रिटायर माजिदा रज़वी जो चवणु आहे त असां सभु बराबर जा शहरी आहियूं, असां वटि पहुतल शिकायतुनि जो अज़ालो कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।